यूहन्ना अध्याय 13। यीशुअ जो पंहिंजे चेलनि जा पेर धोइण। फसह जे त्योहार खां पहिरियों यीशुअ खे इहा ख़बर हुई कि जगत छॾे करे मुंहिंजो पिता परमेश्वर वटि वञण जो वक़्तु अची वियो आहे, त उहो पंहिंजे चेलनि सां जेके इन जगत में हुआ जीअं प्यार कंदो हो, आख़िर ताईं उन्हनि सां उहो ई प्यार कंदो रहियो। यीशु पंहिंजे चेलनि सां गॾु भोजन करे रहियो हो। शैतान शमौन इस्करियोती जे पुटु यहूदा जे दिलि में इहा ॻाल्हि विझी चुको हो कि उहो यीशुअ खे धोखे सां पकड़ाए। यीशुअ खे इहा ख़बर हुई कि पिता परमेश्वर सभु कुझु मुंहिंजे अधिकार में करे छॾियो आहे ऐं मां परमेश्वर वटां आयो आहियां ऐं हुन वटि वञी रहियो आहियां। सो उहो भोजन छॾे करे उथियो ऐं पंहिंजे कोट खे लाहे करे पंहिंजी कमर ते अंगोछो ॿधी। उन खां पोइ हिकु तपेले में पाणी भरे करे पंहिंजे चेलनि जा पेर धोअण लॻो ऐं जेको अंगोछो संदसि जी चेल ते ॿधल हुयो उन सां उन्हनि जा पेर उघण लॻो। पोइ जॾहिं यीशु शमौन पतरस वटि आयो त पतरस हुन खे चयईंसि, हे प्रभु, छा तूं मुंहिंजा पेर धोईंदे? इन ते यीशुअ उन खे चयईंसि, मां जेको करे रहियो आहियां इन खे तूं हाणे भले ई नथो सम्झी, पर पोइ सम्झंदे। पतरस यीशुअ खे चयईंसि, मां तोखे पंहिंजा पेर कॾहिं बि धोअण न ॾींदुमि। इन ते यीशुअ उन खे चयईंसि, अगरि मां तुंहिंजा पेर न धोआं त मुंहिंजो तोसां कोई बि वास्तो न रहंदो। शमौन पतरस यीशुअ खे चयईंसि, हे प्रभु, पोइ त मुंहिंजा पेर ई न पर मुंहिंजा हथ ऐं मुंहिंजो मथो बि धोई छॾ। यीशुअ उन खे चयईंसि, जेको सनानु करे चुको आहे उन खे पंहिंजे पेरनि खे छॾे ॿियो कुझु बि धोअण जी ज़रूरत कोन्हे, छोकी उन जो सॼो शरीर साफ़ थी वियो आहे। तव्हां शुद्ध आहियो पर सभ जा सभु न। यीशुअ खे त पंहिंजे पकड़ाइण वारे जे बारे में ख़बर हुई कि उहो केरु आहे, सो इन करे हुन ईअं चयईं कि तव्हां सभ जा सभु शुद्ध न आहियो। पोइ जॾहिं यीशु उन्हनि जा पेर धोई चुको त पोइ पंहिंजो कोट वापसि पाए करे पंहिंजी जॻह ते वञी वेही रहियो ऐं उन्हनि खां पुछण लॻो, छा तव्हांखे सम्झ पई कि जेको कुझु मां तव्हां सां कयो उन जो मतिलबु छा आहे? तव्हां मूंखे गुरु ऐं प्रभु था चओ ऐं सही था चओ, छोकी मां उहो ई आहियां। सो जेकॾहिं मां प्रभु ऐं गुरु थी करे बि तव्हांजा पेर धोता आहिनि त पोइ तव्हांखे बि हिक ॿिए जा पेर धोअण घुरिजनि। मां तव्हांखे इहो नमूनो इन करे ॾिनो ताकी जीअं मां तव्हां सां कयो आहे उअं ई तव्हां बि हिक ॿिए सां कयो। मां तव्हांखे सच सच थो चवां, नौकर पंहिंजे मालिक खां वॾो न हूंदो आहे ऐं न ई कोई दूत पंहिंजे मोकिलण वारे खां। तव्हांखे इहे ॻाल्हियूं ख़बर आहिनि ऐं जेकॾहिं तव्हां इन ॻाल्हियुनि ते हलो त धन्य आहियो। मूंखे ख़बर आहे कि मां कंहिंखे चूंडियो आहे, सो इन जे करे मां तव्हां सभिनीनि जे बारे में ईअं नथो चवां, पर मां इहो इन जे करे चई रहियो आहियां ताकि पवित्र शास्त्र जो इहो वचन पूरो थिए, जेको मूंसां गॾु भोजन थो खाए उहो ई मुंहिंजे ख़िलाफ़ थी वियो आहे। हाणे इहो सभु कुझु थियण खां पहिरियों ई मां तव्हांखे हे इन करे ॿुधाए छॾियो ताकि जॾहिं इहे ॻाल्हियूं थियनि त तव्हां विश्वास कयो कि मां ई मसीह आहियां। मां तव्हांखे सच सच थो चवां, जेको बि मुंहिंजे द्वारा मोकिलियल माण्हूअ जो स्वागत थो करे उहो मुंहिंजो स्वागत थो करे, ऐं जेको बि मुंहिंजो स्वागत थो करे उहो पिता परमेश्वर जो स्वागत थो करे जंहिं मूंखे मोकिलियो आहे। धोखो थियण जे बारे में भविष्यवाणी। इहो चई करे यीशु अंदर में व्याकुल थियो ऐं इहा गवाही ॾिनई, मां तव्हांखे सच सच थो चवां कि तव्हां मां हिकु ॼणो मूंखे धोखे सां पकड़ाईंदो। इहो ॿुधी चेला शक जी नज़र सां हिक ॿिए ॾांहुं ॾिसण लॻा कि यीशु कंहिंजे बारे में चई रहियो आहे। यीशुअ जे चेलनि मां हिकु ॼणो जंहिंसां यीशु प्यार कंदो हो संदसि जे बिल्कुलु पासे में वेठो हो। शमौन पतरस उन चेले जी तरफ़ इशारो करे पुछईंसि, इहो सभु यीशु कंहिंजे बारे में चई रहियो आहे? सो हुन चेले यीशुअ जे अञा क़रीब वञी करे पुछईंसि, हे प्रभु, उहो केरु आहे? इन ते यीशुअ उन खे चयईं, जंहिंखे मां रोटीअ जो टुकड़ो कटोरे में ॿोरे करे ॾींदुमि उहो ई आहे। पोइ यीशुअ रोटीअ जो टुकड़ो कटोरे मां ॿोरे करे शमौन इस्करियोतीअ जे पुटु यहूदा खे ॾिनई। जीअं ई यहूदा रोटीअ जो टुकड़ो यीशुअ खां वठी करे खाधईं त उन ई वक़्तु शैतान यहूदा जे अंदरि समाइजी वियो। पोइ यीशुअ यहूदा खे चयईं, जेको तूं करण वारो आहीं उहो जल्दी कर। पर उते वेठल चेलनि मां कोई बि इहो न सम्झी सघिया
कि यीशुअ उनखे इहो छो चयईं। यहूदा वटि पैसनि जी थैली रहंदी हुई। इन जे करे कुझु चेलनि ईअं सम्झो कि यीशु उनखे चए थो कि त्योहार जे लाइ असांखे जेकी शयुनि जी ज़रूरत आहे उहे वठी अच, या ग़रीबनि जी कुझु मदद कर। सो रोटीअ जो टुकड़ो खाइण खां पोइ यहूदा ओॾीमहिल ई उतां ॿाहिरि निकिरी वियो। इहो राति जो वक़्तु हुयो। नई आज्ञा। यहूदा जे उतां हली वञण खां पोइ यीशुअ चयईं, हाणे माण्हूअ जे पुट जी महिमा थी आहे ऐं हुन जे द्वारा पिता परमेश्वर जी महिमा थी आहे। अगरि हुन जे द्वारा पिता परमेश्वर जी महिमा थी आहे त पिता परमेश्वर जे द्वारा बि पुट जी महिमा थींदी ऐं जल्दी ई पिता परमेश्वर पुट जी महिमा कंदो। हे मुंहिंजा ॿारओ, मां बसि अञा थोरी ई देरि ताईं तव्हां सां गॾु आहियां, पोइ तव्हां मूंखे ॻोल्हींदव ऐं जीअं मां यहूदी धर्म गुरुनि खे चयो उहो ई तव्हांखे बि थो चवां कि मां जिते वञी रहियो आहियां उते तव्हां न अची सघंदा आहियो। मां तव्हांखे हिकु नई आज्ञा थो ॾियां कि हिक ॿिए सां प्यार कयो। जीअं मां तव्हां सां प्यार कयो आहे उअं ई तव्हां बि हिक ॿिए सां प्यार कयो। अगरि तव्हां हिक ॿिए सां प्यार कंदव त इन खां ई सभिनीनि माण्हुनि खे ख़बर पवंदी कि तव्हां मुंहिंजा चेला आहियो। पतरस जे इनकार करण जी भविष्यवाणी। शमौन पतरस यीशुअ खे चयईंसि, हे प्रभु, तूं किथे वञी रहियो आहीं? यीशुअ उनखे जवाबु ॾिनईंसि, जिते मां वञी रहियो आहियां उते तूं हाणे मुंहिंजे पोयां न अची सघंदे, पर पोइ तूं मुंहिंजे पोयां ईंदे। पतरस हुनखे चयईं, हे प्रभु, हाणे मां तुंहिंजे पोयां छो न अची सघंदो आहियां? मां तुंहिंजे लाइ पंहिंजी जान बि ॾेई छॾींदुमि। हिन ते यीशुअ उनखे जवाबु ॾिनईंसि, छा तूं मुंहिंजे लाइ पंहिंजी जान बि ॾेई सघंदो आहीं? मां तोखे सच सच थो चवां कि कुकड़ जे बांग ॾियण खां पहिरियों तूं 3 दफ़ा मूंखे सुञाणण खां इनकार कंदे।